तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था घायल धरती जे सीने ते अहिड़ी चीकनि था जा दुनिया खे बदिलाए थी, जा हर कंहिंखे जाॻाए थी। हा, हिकिड़ो अहिड़ो तारीख़ी माण्हू अॼु हिते मौजूदु आहे। आऊं दावत ख़िताब ॾींदुसि अॼोके प्रोग्राम जो महिमान ख़ास, अवाम जो महबूब रहनुमा, जेको दुश्मन लाइ ललकार आहे, सजणनि लाइ सुरई हुबकार आहे, इस्तक़बाल कंदा दावत ख़िताब ॾियां थो अवामी तहरीक जे सरबराह कायद इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलेजो साहब दिल के पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम रसूल बख्श पलेजो साहब। जिए जिए पल्ली जो जिए 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 जो जिए जिए जो जिए जिए ओ जिए जिए जो जिए जिए मेहरान जो लीडर, मेहरान जो लीडर, मेहरान जो लीडर, ओ सिंध जो लीडर, ओ सिंध जो लीडर, ओ सिंधर, ओ तन जो लीडर, ओ तन जो लीडर, ओ मजो लीडर, अवाम जो लीडर, अवाम जो लीडर, जिए जिए जिए। सिंधी हारी तहरीक जा नवा चूंडियल सदर जनाब विष्णुमल, अदी मुमताज सिंधी अदबी संगत जा सेक्रेटरी जनरल अदल सुमरो, सकीर खान, असांजा मोअज़्ज़िज़, असांजा भाउर, असांजा साथी अॻवान, हिन स्टेज ते वेठल ॿिया तो भेनरो, भारो, हारियो, नौजवानो, शागिर्दो, ॿारड़ो, जीअन सिंधी, जीअन जी सिंध, जीअन हारी, जी असांजी हक़ परस्त गुजरात। ऐं दिलि जे गहराइनि तां उन्हनि दोस्त खे मुबारकबाद ॾियां थो जेके नवां चूंडिया आया आहिनि, सिंधी हारी तहरीक जा अॻवान थिया आहिनि, ख़ासि करे विष्णुमल खे ऐं हुनजे साथियुनि खे ऐं हारी तहरीक खे हिन शानदार कॉन्फ्रेंस क़ाइमु करण ऐं जो इंतज़ाम करण ते मुबारकबाद ॾियणु चाहियां थो। मूंखे इंतहाई ख़ुशी आहे जो हिकिड़े काफ़ी अरसे खां पोइ मूंखे इहो मौक़ो मिलियो आहे त आऊं सिंध जे हारियुनि सां मुखातिब थियां ऐं उन्हनि जे जोश ऐं जज़्बे, उन्हनि जे वलवले जो मुशाहिदो करियां, उनखां उत्साह हासिल करियां, ताक़त ऐं कुवत हासिल कयां। छाकाणि जो हर हिकु माण्हूअ खे उत्साह जी ज़रूरत आहे। हर हिकु माण्हूअ खे हिन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त हुनखे ताक़त मिले, ॿियनि खां ॾंढ मिले, सहारो मिले, यकीन मिले त जेकी कुझु असीं करियूं पिया उहो रायगान न आहे, उहो वक़्तु न आहे, उहो अजब न आहे, उहो खामखा न आहे, उनजो को नतीजो आहे। सिंधी तारीख़ जा गुज़िरियल सालनि खां वठी जेका जदोजहद कई आहे उनजो हिकिड़ो नंढड़ो नतीजो अव्हां जी अॼु मौजूदगी आहे। ऐं सिंधी हारी तहरीक जेका जफ़ाकशी कई आहे, जेका जाखोड़ कई आहे, उनखां पोइ अॼोकी हिन कॉन्फ्रेंस में जेके नग़मा ऐं गीत पेश कया विया आहिनि उन मूंखे इंतहाई घणी सराही ॾिनी आहे। ऐं असां जेको इहो प्रोग्राम रखियो हो शुरू खां वठी त सिंध में पुराणनि तरीक़े सां जदोजहद कामयाब न थींदी। सिंध में रुगो सिंधी माण्हू, बूथ ॿधल माण्हू, पुराणनि दकियानूसी शहरनि वारो माण्हू थी वेड़ कबी त हाराइबो। मिसाल तौरु असांजो अॻवान भाड़ी वेरो आहे, उहो भाड़ी माण्हू जंहिं नमूने सां वेहे थो, अमी हेॾा कंधार मुड़ुस वेठा आहियो ऐं शीहणियूं औरतूं मौजूदु आहिनि जंहिं ॾिठे बुख थी लहे। उन हूंदे हिकिड़ा कूचड़नि जो नंढड़ो टोलो आहे जो सिंधी माण्हुनि जे मथां छातियुनि ते चढ़ियो ऐं टप पियो ॾे ऐं बदमाशी पियो करे। उनजो सबबु कहिड़ो आहे? कंहिं माण्हूअ चयो बोनापार्ट दुनिया जो हिकिड़ो वॾे में वॾो कमांडर आहे, उन चयो त जेकॾहिं को शींहुं सिपाही सालार हुजे ऐं उनजे पुठियां रिढनि जो धण
लश्कर बनियो बीठो हुजे त इहा ॻाल्हि बहितर आहे हिन ॻाल्हि खां त शींहनि जो हिकिड़ो लश्कर हुजे ऐं उनजी अॻुवाण रिढ हुजे। छो त जे रिढ अॻुवाण हूंदी गेटो अॻुवाण हूंदो त शींहनि जो सॼो लश्कर शिकस्त खाई वेंदो। पर जेकॾहिं अॻुवाण शींहं आहे त पुठियां भले गेटा बीठा हुजनि, अॻुवाण शींहं आहे फतह हासिल। चवंदा त घोट भाड़ियो ॼञ वाइड़ी। हे असांजा घोट जेके भाड़िया आहिनि उन्हनि करे पाण सभु कंध हेठि करियो कुकड़ थियो, सॼो ॾींहुं दहशतगर्द मुर्दाबाद कंदा अथऊं। न त हे थूम कहिड़ी आहिनि, हे शइ कहिड़ी आहिनि, ही चीज़ कहिड़ी आहिनि जिन जे बारे में पाण रुगो ज़बान सां ज़िक्र करियूं। इहा पंहिंजी बेइज़ती आहे। ही त रुगो पाण रुगो चपटी वॼायूं त ॿोली वञनि पिया। पाण रुगो हिकिड़ो खांगारो कढूं, थुक थुका करियूं, इन्हनि खे असीं सुञाणूं था, चङी तरह सुञाणूं था। असांजी सॼी ज़िंदगी इन पहलवाननि सां गॾु गुज़री आहे। इन्हनि जूं बहादुरियूं, इन्हनि कंधार मुड़ुसनि जूं कार्रवाइयुनि जी असांखे ख़बर। पर छा आहे त अॻियां वेठो आहे जेठो बि कोन्हे, भाड़ जो हिकिड़ो तुम्बो वेठो आहे, वॾेरो सिंधी, उहो वेठो आहे, पाण वेठो चटे ऐं बूट पियो चटे, मिरमर पियो करे ऐं क़ौम पियो मारे। उन करे असां चयो त पुराणनि तरीक़नि सां इलेक्शनूं खटी वॾेरनि जे पुठियां हली, वॾेरनि जे पुठियां टाप करे उनजो टापरू बणिजी खणी माण्हू गवर्नर जनरल थिए। मूंखे माण्हू चवंदा तूं मेंबर न थिए, बाबा जी आउं खणी वज़ीर आज़म थियां, पर जे भाड़ियुनि जे लश्कर सां गॾु हुउसि त भाड़ियूं ॿियनि खे माराए, पाण खे माराए, पर ॿियनि जी पुछा कराए। चवंदा आहिनि त भाड़ीअ सां गॾु बिश्त में हुजणु बि ख़राबु, मुड़ुस सां गॾु दोज़ख में हुजणु बहितर। त हे जेके भाड़ जा तुम्बा आहिनि, इन्हनि जे आसरे ते वज़ीर आज़म थियो असांजो भुटो वीचारो मिस्किन। हिननि भाड़ियुनि जे आसरे ते बीठो त रुब हलियो, वीचारे खे करे हिते हाणे पेश कयूं। छो त लॾ पुठियां भाड़ी हुई, पाण कंधार मुड़ुसो, पाण शींहं पुठियां भाड़िया वेठा हुआ। त रुगो मिर कई, हू अॻियां हो, हू वञी शींहं सां अटकियो, पुठियां नोराणी कमरा गुम थी विया। लधाई कोन, जीअं गऊं जा मथियां ॾंद गुम थी विया, अञा ताईं कोन लधा आहिनि, त हमरा बि कोन लधा। तंहिंजे करे असां इहो फ़ैसिलो कयो त पुराणनि तरीक़नि सां जंग न हलंदी, पाण नवां तरीक़ा कया। नवां तरीक़ा कहिड़ा कयसूं? मिसाल तौर ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु असां सिंधी हारियुनि सां सिंधी हारियाणियूं गॾु ॾिसणु चाहियूं था। असीं सिंध जा न फ़क़ति मैदान में जवान ॾिसणु चाहियूं था, पर ॿार बि, औरतूं बि, ॿुढा बि, रुगो लठ वारा न, पर अखरनि वारा बि, सम्झ वारा बि, दिमाग़ वारा बि, राग वारा बि असां सां गॾु वढ़नि। रुगो लफ़्ज़ न, रुगो डंडा न, पर असां सां गॾु वढ़नि गीत, ॿोल, आलाप, नगमा, तार, उनजी झनकार दुश्मन जे मथां तलवारनि जो वार बणिजी कटे। असीं पंहिंजे नए इनकलाबी सकाफ़त जी ज़रह पाए दुश्मन ते हमला आवर थियूं था। असीं पंहिंजे माण्हुनि खे सुजाग करण लाइ पुराणा रवायती भाड़ियुनि जा तरीक़ा न, पर जदीद रूए ज़मीन जी बहितरीन सम्झ मां पैदा थियल सकाफ़त, इल्म ऐं जे समूरनि रोशनियुनि सां मुसलत थी असीं अॻिते वधणु चाहियूं था। तंहिं करे अवां माण्हू हारियुनि खे नओं फ़िक्र हासिल करणो पवंदो। पुराणे फ़िक्र, कारीअ वारे फ़िक्र, औरतुनि खे ग़ुलाम रखण वारो फ़िक्र, घरनि में क़ैद थी रहण वारो फ़िक्र, पंहिंजे कुकड़ जे आने वांगुरु छारो करे छार करे विहण वारो फ़िक्र, रननि जे चौकीदारी वारो फ़िक्र, इन असांखे क़ैद कयो आहे। इन खां आज़ादु थियण खां सवाइ असीं दुश्मन सां मुक़ाबिलो करे नथा सघूं। असांखे इनकलाब आणो वधो, न फ़क़ति सिंध में, पर सभ खां पहिरीं असांखे इनकलाब आणो आहे पंहिंजे घरनि में, ऐं पंहिंजे घरनि में इनकलाब आणणु ज़रूरी आहे त असीं पंहिंजे हिन जाइ ते इनकलाब आणियूं, पंहिंजे ज़न में, पंहिंजे ज़मीर में, पंहिंजे दिलि में इनकलाब आणियूं। असीं सचा थियूं सभिनी सां, पंहिंजो पाण सां, पंहिंजे घर सां, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे अंदर खे साफ़ कयूं त बेशक असीं आज़ादी जा हक़दार आहियूं। ईअं न त असीं घर में गासिब ऐं जलाद ऐं कातिल ऐं तंग नज़र ऐं सोढ़े दिमाग़ वारा ऐं बेईमान माण्हू, सॼो ॾींहुं ताकूं कंदड़, पराई रननि में निहारींदड़, पुठियां हलंदड़, मुछूं 5 मीटिंग में असां थींदियूं आहिनि। पहिरीं 2-4 जॾहिं असां मीटिंग कयूं त जेको 5 वारो अचे मीटिंग वारो सो मुछूं पियो वठे। अभाउ न्याणियूं साणियूं सभु अची गॾु वेठा आहियूं, माण्हू भेणूं, पाण हिकिड़ो घर आहियूं। मुछ जे मथे पट पटां मुछ जो सुर वियोलियो।
पर माण्हू चवंदा आहिनि त टोलरनि लाइ करे ॾाढ़ी जुअनि जे करे ॾाढ़ी कान कूड़ाइबी चकर मुछूं मरण वारा मरो मरो पे मरोड़ियूं पर असां पंहिंजे रास्ते ते सही ते कदम हुआसीं असां चयो त सॼे नए दौर जे जंग में हारी ऐं मज़दूर जे निजात जे जंग में सिंधी क़ौम जे निजात जे जंग में असीं पहिरियों भेरो इहो कमु कंदासीं त समूरी क़ौम खे गॾु खणी हलंदासीं फ़क़ति चंद थोरनि माण्हुनि जी ख़सीस अक़लियत सां हीअ जंग खटी न सघिबी जॾहिं पूरी क़ौम पंहिंजे समूरियुनि तवानाइनि सां पंहिंजे समूरनि इल्मनि सां पंहिंजे समूरियुनि दौलतनि सां ऐं पंहिंजे समूरियुनि हिशमतनि सां ऐं पंहिंजे समूरनि ॿारनि नंढनि वॾनि ॿुढ़नि सां गॾिजी जॾहिं हमलावर थींदी तॾहिं फतह थींदी पुराणनि तरीक़नि सां नंढड़ा नंढनि माण्हुनि जे टोलनि सां फतह न थींदी चांदिया पलीजा मंगसी सिधी फलाणा इहो जेको सॼो टुकड़ा टुकड़ा कंदड़ शयूं आहिनि हे औरतूं ज़लील आहिनि मुड़ुस शेर आहिनि इहे पुराणा दकियानूसी शिकस्त खाईंदड़ क़ौम खे ग़ुलाम बनाईंदड़ तरीक़ा इन सां जंग खटी नथी सघिजे ऐं उनजो नतीजो ही ज़िलत जी क़यामती आहे जंहिंमें असीं ज़िलत जे गार में गॾु आहियूं त करे जेकॾहिं असीं चाहियूं था त तारीख़ असां इंसाफ़ करे असांखे बि तारीख़ सां इंसाफ़ करणो पवंदो असांखे पंहिंजे अंदरि मर्ज़ कढणा पवंदा असांखे क़ैद कंदड़ जेके मर्ज़ आहिनि जेके बीमारियूं आहिनि उन्हनि खे निजात हासिल करणी पवंदी असांखे नओं इंसान थियणो पवंदो नओं इनक़लाबी थियणो पवंदो नओं मुड़ुस माण्हू थी पवंदो मुड़ुसीअ जूं तारीफ़ूं के पुराणियूं आहिनि पुराणा मुड़ुस माण्हू दकियानूसी मुड़ुस माण्हू मुदे ख़ारिज मुड़ुस माण्हू अबा फलाणो पुलिस वारे मारे 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 मूंसां आउं वकील आहियां मोटींदा आहिनि ॾाढी मुड़ुस मार जली अबा मारे तरी जली पोइ हुनजे खां सोटी चई न साईं पुलिस सां मुक़ाबिलो कीअं थींदो बाक़ी साईं ॿार मुड़ुस पकी जली सची कान कई सिंधी क़ौम सॼी उमिरि सची कान कई कुल काइनात सची कान कई चई मुड़ुस जी टंगूं वई मुड़ुस हिन पासे वेलो हॾा बचे ॾियो अहिड़ो टांडो थी वियो पर मजाला मुड़ुस को ॿड़क ॿारे जहिड़ी ज़मीन मिटी थियो पियो अड़े तूं दलाव थी बि 50 माण्हू गॾु कर का फ़ौज ठाहे को मुड़ुस माण्हू थी का जदोजहद कर को वेड़ो हुनजे ॻचीअ मां जले बणिसां जे पट में दफ़न नथो करे मुड़ुस मार पियो खाए अबे मार खाधी ॾाढी मार खाधी पर ॾाढो मार खाधी असांजे लाइ तारीख़ में आहे रुॻो मार खाइण ऐं सची न कर पुराणी जेके रस्मूं जूं रवायतूं हुयूं तुंहिंजो नतीजो इहो आहे त रुॻो सची न करियो ऐं मार खाओ बसि इहा ॻाल्हि सिंध जो माण्हू हाणे क़बूल करण तयारु न आहे सिंध जे माण्हूअ जे निजात जे लाइ ज़रूरी आहे त समूरियूं शयूं तब्दील कयूं वञनि हर शइ टोटल चेंज जेकी हिन खां अॻु में आयासीं तंहिंखे उल्टो करणो आहे मसलन असीं घर जा गुलू हुआसीं असांखे सॼी सिंध खे पंहिंजे पेरनि जे हेठां ॿेलो 2 विखूं करणियूं पवंदियूं मूंखे ख़ुशी आहे त लाड़ जा माण्हू अची हिते पता आहिनि माण्हू मर्द बि पता आहिनि औरतूं पतियूं आहिनि नंढड़ा ॿार पता आहिनि वॾी फतह असांजी आहे वॾी फतह आहे मूंखे ख़ुशी आहे त असांजूं भेनरूं असांजूं न्याणियूं असांजूं धीअरूं उहे स्टेज ते वेठल हुयूं ऐं असां अॼु यूरोप ऐं अमेरिका जी बराबरी करण जे लाइ थिया आहियूं त असां अॼु पुराणनि रस्मनि जे ज़ंजीरनि खे टोड़े इंसान बणिजी जीए इंसान जीए जो नारो हणी इंसाननि जे क़तार में जानवरनि ऐं जंगलनि मां मारा मारी ऐं कारोकारीअ जे ज़ंजीरनि ऐं गंदनि दुबड़नि मां निकिरी असीं इंसाननि जे क़तार में बराबरि अची भाउर भेनर अज़ीज़ धीअरूं गॾु वेठा आहियूं